मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मोहसिन साहब पहिरियों रोज़ो इफ़्तार करे या आज़ान चवे, इन जे बारे में ज़रूरु आगाह कयो। अच्छा, मोहसिन साहब जे बारे में इहो हुकुम आहे त जेकॾहिं वक़्तु मुकमल थी चुको आहे, मसलन तौरु 7 बजे रोज़ो इफ़्तार आहे ऐं 7 पूरा थी विया आहिनि, त मोहसिन साहब जेको आहे खजूर खाए, पाणी पीए ऐं इन खां बाद में जेको आज़ान चवे। ऐं जेकॾहिं कोई बि मोहसिन साहब बाद में जेकॾहिं खाए पीए थो, इफ़्तार बाद में करे थो, त बि जेको आहे दुरुस्त अमल आहे, सही आहे। पर जेकॾहिं कोई मोहसिन आज़ान खां पहिरियां वक़्तु पूरे थियण सां इफ़्तार करे थो, त बिल्कुलु जेको आहे जाइज़ अमल आहे। छाजे करे रोज़े जो तालुक़ु जेको आहे उहो वक़्त सां ई, आज़ान सां जेको आहे बिल्कुलु न आहे। यानी वक़्तु पूरो थी वियो त हाणे मोहसिन साहब जेको आहे इफ़्तार रोज़ो बिल्कुलु करे सघे थो, उन में कंहिं क़िस्म जी काई ममानत न आई। त बहितर अमल इहो आहे त मोहसिन साहब पहिरियों इफ़्तार करे इन खां बाद में जेको आहे आज़ान चवे।